अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाला आबड़ो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। तहरीक इंसाफ की अगवानी अगूणी वफाकी वज़ीर शीरीन मज़ारी इस्लामाबाद में गिरफ्तार। एंटी करप्शन पंजाब की टीम इस्लामाबाद पुलिस की मदद से कोहिसार थाने की हद में शीरीन मज़ारी के घर ॿाहिरां गिरफ्तार किया। शीरीन मज़ारी खिलाफ डेरा गाज़ी खान में ज़मीन ते गैर कानूनी कब्जे जो केस दाखिल थियल है। शीरीन मज़ारी की धी ईमान मज़ारी जो चवण है तो मर्द पुलिस एहलकार संदस अमड़ के घर ॿाहिरां गिरफ्तार करे गेलींदा खणी विया ऐं तशद्दुद जो निशानो भी बणायो। पंजाब के वडे वज़ीर हमज़ा शहबाज तहरीक इंसाफ की अगवान शीरीन मज़ारी के आज़ाद करने जो हुक्म ॾेई छॾियो। हमज़ा शहबाज जो चवण है तो शीरीन मज़ारी औरत की हैसियत से काबिल एहतराम है। कंहिं भी औरत की गिरफ्तारी मुआशरती कदरन के खिलाफ है। शीरीन मज़ारी के गिरफ्तार कंदड़ एंटी करप्शन अमले खिलाफ जांच थियण घुर्जे। जांच और तहकीक में गिरफ्तारी अणटर है तो कानून पंहिंजो रस्तो पाण ठाहींदो। शीरीन मज़ारी की गिरफ्तारी वारे अमल से इतफाक़ नथो कयां। पीटीआई चेयरमैन इमरान खान जो शीरीन मज़ारी की गिरफ्तारी ते रद्द अमल। इमरान खान जो चवण है तो शीरीन मज़ारी के तशद्दुद करे खेस घर ॿाहिरां अगवा कयो वियो। शीरीन मज़ारी बहादुर औरत है, असांजी जिदोजहद पुरअमन है। अॼु सॼे मुल्क में एहतजाज कंदासीं। इम्पोर्टेड हुकूमत के लगे तो शीरीन मज़ारी जो आवाज़ दबाए सघंदी तो ग़लती ते आहे। सुभाणे लॉन्ग मार्च जो सॾु ॾींदुसि। इम्पोर्टेड हुकूमत मुल्क में ॾफेड़ करणु चाहे थी। तहरीक इंसाफ वारा शीरीन मज़ारी की गिरफ्तारी ते औरत कार्ड खेॾी रहा हैं। शीरीन मज़ारी की गिरफ्तारी ते मुझे खुशी नाहे थी। औरत कार्ड न खेॾो तो तव्हांजे लाइ बेहतर थींदो। जेकॾहिं एंटी करप्शन टीम गिरफ्तारी ज़ाहिर कई है तो उनजो कम को सबब भी होंदो। शीरीन मज़ारी ते केस बोज़दार हुकूमत में दाखिल किया वियो हो। शीरीन मज़ारी नकली कंपनी के नाले ते 800 केनाल ज़मीन मुंतकिल कराई। मुस्लिम लीग नून की नायब सदर मरियम नवाज़ जी सोशल मीडिया टीम से ॻाल्हि ॿोल। संदसि चवण है तो पीटीआई हुकूमत 4 सालन दौरान इंतकाम खां सवाइ ॿियो को भी कम न कयो। अगूणी वफाकी वज़ीर शीरीन मज़ारी की गिरफ्तारी की तहरीक इंसाफ के अगवानन पारां मुज़म्मत। अगूणे घरू वज़ीर शेख रशीद जो चवण है तो हुकूमत इस्लामाबाद और रावलपिंडी में नवा आईजीस मुक़रर करे छॾिया आहिनि। SHOs भी पंहिंजा लगाया आहिनि, जिन गिरफ्तारियुनि लाइ लिस्टूं तैयार कयूं आहिनि। शीरीन मज़ारी की गिरफ्तारी उन सिलसिले की पहिरीं कड़ी है। इमरान खान की गिरफ्तारी भी थी सके थी। फवाद चौधरी, अगूणे गवर्नर इमरान इस्माइल, शहबाज गिल और शिबली फराज पारां भी शीरीन मज़ारी की गिरफ्तारी की मुज़म्मत। गवर्नर पंजाब की मुकर्ररी वारे मामले ते सदर डॉक्टर आरिफ अलवी वज़ीर आज़म शहबाज शरीफ के ख़त जो जवाब दे छॾियो। जवाब में चयो वियो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ गवर्नर पंजाब की मुकर्ररी बाबत पंहिंजी तजवीज़ ते नज़रसानी करे आर्टिकल 101(2) तहत गवर्नर सदर की रज़ामंदी ताईं उहिदे ते बरक़रार रहंदो। वॾे वज़ीर की चूंड में असेंबली मेंबरन वफ़ादारियूं तब्दील कयूं। मुल्की हालतुनि की घुर्ज है तो मौजूदा गवर्नर पंहिंजे उहिदे ते बरक़रार रहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ और पंजाब के वडे वज़ीर हमज़ा शहबाज खिलाफ 16 अरब रुपयन की मनी लॉन्ड्रिंग केस बाबत लाहौर के स्पेशल कोर्ट सेंट्रल में बुधनी। शहबाज शरीफ और हमज़ा शहबाज अदालत में पेश। शहबाज शरीफ अदालत में बयान ॾींदे चयो आहे त हिन क़ौम जा अरबें रुपया बचाया और बरतानिया में थियल जांच में भी हू बेगुनाह साबित थियो। जेकॾहिं करप्शन कई हुजे हा त अदालत आॾो हुजे हा। FIA प्रोसिक्यूटर शहबाज शरीफ और हमज़ा शहबाज ते फ़र्द जुर्म लागू करने की मुखालफत करे छॾी। अदालत शहबाज शरीफ और हमज़ा शहबाज की अबूरी ज़मानत में 28 मई ताईं वाध करे छॾी। सुलेमान शहबाज, ताहिर नकवी और मलक मकसूद जा गिरफ्तारी वारंट जारी।
IMF सां ॻाल्हियूं कामयाब न थियूं त मुल्की मईशत खे हलाइण को मौजूज़ो ई थी सघे थो। मौजूदा सूरतहाल में IMF जो किरदारु अहम आहे। समूरनि इतिहादियुनि जो फ़ैसिलो आहे त आईनी मुदो पूरो कंदासीं। असां पंहिंजे इतिहादियुनि खे को सरप्राइज़ न ॾींदासीं ऐं जेको फ़ैसिलो हूंदो गॾियल मुशावरत सां थींदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त इमरान ख़ान मरियम नवाज़ लाइ किरियल ॿोली इस्तेमालु कई। उन मां लॻे थो त संदसि पंहिंजो तजुर्बो ख़राबु रहियो आहे। संदसि ख़्याल में त इमरान ख़ान जहिड़ो गंदो किरदारु त लखनि में त छा मिलियन में बि ॻोल्हण सां शायदि ई मिले। सांगड़ में पठान यूसुफज़ई बिरादरीअ जी ॿिनि धुरियुनि में तकरार ॿीहर कर खंयो। फायरिंग जी ॾे वठ में यूसुफज़ई बिरादरी जा 3 ॼणा ज़ख़्मी। दिलबर चौक जंग जो मैदान बणिजी वियो। इलाइक़े में ॾहका। ज़ख़्मियुनि में ग़ुलाम मुर्तज़ा, ज़ुल्फ़कार ऐं हसन ज़ख़्मी इस्पताल दाख़िल। मेहरापुर जे शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे क़त्ल केस जो मुख्य जवाबदार मुश्ताक सहतो कंडियारो जी अदालत में पेश। पुलिस जवाबदार खे सख़्त सिक्योरिटी में अदालत में पेश कयो। अदालत जवाबदार खे 14 ॾींहनि जी जुडिशियल रिमांड ते जेल उमाणे छॾियो। हैदराबाद जे ए सेक्शन पुलिस जी कार्रवाई। ज़ाल खे छुरियुनि जा वार करे क़त्ल कंदड़ जवाबदार मुड़ुसु गिरफ़्तार। जवाबदार वसीम 10 ॾींहं अॻु कराची में पंहिंजी ज़ाल फरियाल खे छुरियुनि जा वार करे क़त्ल कयो हो। गिरफ़्तार जवाबदार खे साइड पुलिस कराची हवाले कयो वियो। उमरकोट वेझो डाहिली जे ॻोठ आसराड़ियो में 5 ॾींहं अॻु ज़मीन जे तकरार तां समेजा ऐं नुड़ी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान ज़ख़्मी थियल 8 ॼणनि मां हिकु शख़्स फ़ौत थी वियो। ज़ख़्मी मोहम्मद समेजो हैदराबाद जी इस्पताल में ज़िंदगीअ जी जंग हाराए वियो। सखर में बस टर्मिनल वटि रोड हादसे में IBA जो शागिर्द फ़ौत थी वियो। आबाद थाणे जी हद में ट्रक जे टक्कर में मोटरसाइकिल सवार शागिर्द हसान जलबाणी फ़ौत थी वियो। दोदापुर वेझो दाऊजानपुर में पुलिस चौकी वेझो दुकान ते हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो। 2 जवाबदार गिरफ़्तार। हथियारबंदनि फायरिंग करे दुकान ते कमु कंदड़ शाहनवाज़ बुलेदी खे ज़ख़्मी कयो। ज़ख़्मी थियल शख़्स खे लाड़काणे जी चांडका अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते ज़ख़्मनि जी सट न सहंदे दम ॾिनो। बलोचिस्तान जे सिबी वारे इलाइक़े में कार, मोटरसाइकिल ऐं ट्रॉलर विच में टक्कर। 2 ॼणा फ़ौत, 3 ॼणा ज़ख़्मी। लाशनि ऐं ज़ख़्मियुनि खे सिबी इस्पताल मुंतक़िल कयो वियो। फ़ौतियुनि जी सुञाणप न थी सघी। मेहड़ भरिसां मोटरसाइकिल जे टक्कर में ज़ख़्मी थियल शख़्स फ़ौत थी वियो। ॻोठ गाही जामरी वासी मुर्तज़ा जामरी लाड़काणे जी इस्पताल में दम ॾिनो। सिंधु दरिया में गुडू बैराज वटि पाणी वहिकरनि में वाध जो सिलसिलो जारी। गुडू बैराज वटि मथां वहिकिरो 59,260 ऐं हेठां वहिकिरो 54,448 क्यूसिक रिकॉर्ड। आबपाशी अमलदारनि मूजिबि गुज़िरियल 48 कलाकनि दौरान गुडू बैराज वटि 10,000 क्यूसिक पाणी वहिकरनि में वाध थी आहे। गुडू बैराज वटि 24 कलाकनि अंदरि वधीक पाणी वहिकरनि में वाध थियण जो इम्कानु आहे। सिंध में पाणी जी खोट ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक सिंध यूनाइटेड पार्टी आबादगारनि ऐं ॿियनि धुरियुनि जे सॾ ते एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं धरणा। हैदराबाद, कोटड़ी, कंधकोट, ड्रिगड़ी, शहदादपुर, मिठी, नसीराबाद, मेहड़, निंदो, पडीदन, थरड़ी मोहब्बत, पखो ऐं ॿियनि शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। बोज़दार वॾा में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि, वापारियुनि ऐं दुकानदारनि जे सॾ ते शटरबंद हड़ताल ऐं एहतिजाजी रैली। सियासी समाजी धुरियुनि, अदीबनि, लेखकनि, सहाफ़ियुनि ऐं क़ौमपरस्त धुरियुनि पारां पाणी जी खोट ख़िलाफ़ जामशोरो फाटक खां हैदराबाद प्रेस क्लब ताईं पैदल मार्च। वॾे अंग में औरतुनि समेत शहरियुनि जी शिरकत। मार्च में शरीक अॻवाननि कोटड़ी बैराज वटि डाउन स्ट्रीम में सिंधु दरिया खे गुलनि जी भेटा पेश कई ऐं सिंधुअ जी बहाली तोड़े धरतीअ जी सलामती लाइ दुआ घुरी। मार्च जी अॻवानी सीनियर सहाफ़ी नेमत खोड़ो, क़ौमपरस्त अॻवान डॉक्टर नियाज़ कालाणी, पुनल सारियो, जामी चांडियो ऐं ॿियनि कई।
ऐं घोटकी जे कादरपुर वेझो ॻोठ जमाल में बाहि लॻण सबबि 10 घर सड़ी विया। इतला बावजूद फायर ब्रिगेड अमलो न पहुतो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते ज़ाब्तो आंदो। नओं देरो भरिसां केटी ममताज़ थाणे जी हद ॻोठ भंभो शेख में बाहि लॻण सबबि केतिरा ई घर सड़ी विया। 6 ॿकरियूं बि सड़ी मरी वियूं। लाड़काणे में ठूफ चौसोल नंगर सांगी वारे इलाइक़े में 5 पुरहितनि जे घरनि खे बाहि लॻी वई। शहदादकोट वेझो ॻोठ अब्दुल गफूर मक्सी में 3 घरनि खे बाहि लॻी वई। बख्शापुर वेझो ॻोठ मीर हज़ार वज़ीराणी में बिजलीअ जी तार किरण सबबि 5 घर ऐं माल जो वाड़ो सड़ी वियो। खैरपुर वेझो शाह हुसैन थाणे जी हद भाणू ॻोठ में घर खे बाहि लॻी वई। अलह तलह सड़ी रख थी वियो। बाहि लॻण जे नतीजे में 5 ॿकरियूं बि सड़ी वियूं। बाहि लॻण सबबि घरनि में पयल अलह तलह सड़ी रख थी वियो। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल।